नासिन वाक़िया आगाह कंदा हलूं। शाहपुर चाकर वेझो बिजली ठाहिण दौरान फोत थी वियल नौजवान जो लाश रखी वारसनि पारां धरणो हयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां पिया बिजली ठाहिण दौरान फोत थी वियल हैस्को जे प्राइवेट मुलाज़िम निसार कोसो जो लाश रखी वारसनि पारां सदावा पुल वटि धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हैस्को अमलदारनि निसार कोसे खे बिजली ठाहिण लाइ चयो त करंट लॻण सबबि फोत थी वियो आहे। हुननि इल्ज़ाम मणींदे चयो आहे त हैस्को अमलदारनि जी गफ़लत सबबि वाक़ियो पेश आयो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त हैस्को अमलदारनि ते केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में धरणो जारी रखियो वेंदो। अफ़सोसनाक ख़बर मां पिया शाहपुर चाकर वेझो बिजली ठाहिण दौरान फोत थी वियल नौजवान जो लाश रखी वारसनि पारां धरणो हयो वियो आहे। बिजली ठाहिण दौरान फोत थी वियल हैस्को जे प्राइवेट मुलाज़िम निसार खोसो जो लाश रखी वारसनि पारां सदाहवा पुल वटि धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हैस्को अमलदारनि निसार खोसो खे बिजली ठाहिण लाइ चयो त करंट लॻण सबबि फोत थियो आहे। जी नासीन खे अफ़सोसनाक ख़बर ॾियो पिया शाहपुर चाकर वेझो बिजली ठाहिण दौरान फोत थी वियल नौजवान जो लाश रखी वारसनि पारां धरणो हयो वियो आहे। बिजली ठाहिण दौरान फोत थी वियल हैस्को जे प्राइवेट मुलाज़िम निसार खोसो जो लाश रखी वारसनि पारां सदावा पुल वटि धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हैस्को अमलदार निसार खोसो खे बिजली ठाहिण लाइ चयो त करंट लॻण सबबि फोत थी वियो आहे।